करमपुर जो सीनियर सहाफ़ी जावेद उस्मान बिजारणी हैदराबाद बुलेदी हाउस से पहुंची। बुलेदी इताद सिंध सदर टीएम ताजमन बिजारणी बुलेदी सां संदसि मरूम भाउ अज़ीज़ुल्लाह बिजारणी जे लाॾाणे ते ताज़ियत कंदे मरूम जे बुलंद दर्जात ऐं मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी। ॿिए तरफ़ बुलेदी इताद सिंध सदर टीएम ताजमन बिजारणी बुलेदी जेडी न्यूज़ जे सीईओ जावेद उस्मान बिजारणी सां बुलेदी इताद जे मुआशरती फलाही कमनि जे हवाले सां तफ़सीलन ऐं ख़सूसन ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। प्रोग्राम अचो त वीचार में मां आहियां मुंहिंजो मेज़बान जावेद उस्मान बिजारणी। असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि बुलेदी इताद सूबे सिंध जा सदर ताजमन बिजारणी साहब। अचो त इन तंज़ीमी कम जे हवाले सां साईंजन सां जेको ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त जेकी तंज़ीम उन्हनि जोड़ी आहे हीअ तंज़ीम जोड़ण जो उन्हनि खे ख़्यालु कीअं आयो ऐं जेको इन तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते उहा कहिड़ा फलाही कम करनि था ऐं हिन पंहिंजी तंज़ीम जे फलाही कमनि खे उहो केतिरो जेको आहे त कामयाबु ॾिसनि था ऐं केतिरी उन्हनि खे जेको आहे त इहा मोट मिले थी। साईं अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सर तव्हां सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त जेकी तव्हां तंज़ीम जोड़ी आहे बुलेदी इताद जा तव्हां सूबे जा सदर बि आहियो, इहो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो? बिस्मिल्लाह। असांजो जेको इताद इन जे करे जुड़ियो त पहिरियों असां जेके बुलेदी आहियूं असां सिर्फ़ु ज़ात लेवल ते छिड़ विछड़ हुआसीं। बिजारणी, ॾहाणी, बालकाणी, सुंदराणी वग़ैरह वग़ैरह 110 ज़ातियूं आहिनि असांजूं जेके बुलेदी में अचनि थियूं। पोइ उन जे करे असां दोस्तनि खे इहो सोचियोसीं त छो न असां पंहिंजी उन बुलेदी कबीले खे पाण में गॾु कयूं। उन जे लाइ असां हिकिड़ी तंज़ीम जोड़ीसीं जंहिं तंज़ीम जो असांजो सरबराह जेको चेयरमैन आहे डॉक्टर नबीन नो बुलेदी आहे लाड़काणे वारो, ऐं आउं सूबा सिंध जो सदर आहियां। पोइ इहा असां तंज़ीम जोड़ी आहे। हिन वक़्तु माशाअल्लाह असां तमामु साथियुनि खे तमामु दोस्तनि खे पूरे पाकिस्तान में गॾु करे चुकिया आहियूं ऐं असांजो कमु तमामु बहितरीनु हली रहियो आहे। अच्छा, तव्हां हिन प्लेटफॉर्म तां ख़ासि तौर ते मुआशरे जी बहितरीन जे लाइ कहिड़ा कहिड़ा मतिलबु कमु कयो था, जहिड़ो को तालीम जे हवाले सां हुजे या इन जेकी बि बिरादरियुनि में को सेहत जे मामले सां हुजे या को करे मसइला मसाइल थियनि था उन हवाले सां तव्हां उन बहितरी लाइ कहिड़ा कमु कयो था? अला ॻाल्हि इहा आहे त असांजी जेकी तंज़ीम आहे सभ खां पहिरियों फोकस असांजो जेको आहे तालीम ते आहे। तालीम जे लाइ असां वधि में वधि कोशिशि कई आहे ऐं असां वटि हैदराबाद में वेठा आहियूं, उते दोस्त ईंदा आहिनि ऐं उन्हनि जूं जेके हिते दोस्त अची टेस्टियूं ॾींदा आहिनि, उनजा ॿार ईंदा आहिनि उन्हनि खे दाख़िला वठी ॾियण में ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते जिथे जिथे तालीमी इदारा आहिनि उन्हनि में दोस्तनि जे ॿारनि खे दाख़िल कराइण ऐं उन्हनि सां कोशिशि कंदा आहियूं त उन इदारे वारनि सां मिली फीसनि में रिआयत कराइण। असांजी इहा वधि में वधि इहा कोशिशि आहे त असांजे कबीले जा ॿार जेको आहिनि पढ़ी मथे अचनि। बाक़ी रही जेतिरे क़दुरु ॻाल्हि वधीक ॿियनि जेको आहे ख़िदमतुनि जी त उन में असांजूं आए रोज़ असांजे तव्हां IDs ते वेंदव ॾिसंदव त मुख़्तलिफ़ जॻहनि ते असां मेडिकल कैंपूं लॻाए चुका आहियूं जंहिं काफ़ी जेकी असांजी अॻु में जेकी बरसाती ॿोॾि आई उन में असां मुख़्तलिफ़ जॻहनि ते वियासीं, उते इमदाद बि कयोसीं ऐं उन सां गॾु असांजूं घणनि जॻहनि ते मेडिकल कैंपूं बि लॻायोसीं। ऐं बाक़ी जिथे जिथे मसाइल थियनि था उहे असांखे दोस्त फ़ोन करनि था त उते असां पहुचूं था, या वरी जेकॾहिं परे आहिनि त असां उन ज़िले जे दोस्तनि खे कॉल कंदा आहियूं, फ़ोन कंदा आहियूं त बाबा हीअ फलाणी जॻह ते मसइलो थियो आहे तव्हां हुते पहुची वञो। उहे असांजा दोस्त उते पहुची वेंदा आहिनि ऐं वञी उन दोस्तनि सां मिली उनजो मसइलो हल कंदा आहिनि। अच्छा, तव्हां इहे जेको तव्हां इताद हिकिड़ो जोड़ियो आहे बुलेदी इताद, हर जॻह ते हर वक़्तु तव्हां नथा पहुची सघो, पर तव्हांजा के शहरनि में ज़िम्मेवार माण्हू आहिनि जेके पंहिंजे हिन इताद जे माण्हुनि जी ख़िदमत करे सघनि ऐं वक़्तु मां उन्हनि खे जेको आहे त कमु अची सघनि, पोइ चाहे उहो सिंध लेवल ते हुजनि या मुल्क जे ॿियनि सूबनि में जेका उहे वाबस्ता माण्हू हुजनि तव्हांजी तंज़ीम सां? अला असांजो पूरे पाकिस्तान में नेटवर्क आहे ऐं सिंध बलूचिस्तान त 100% असां करे चुका आहियूं ऐं असांजो पंजाब में बि जेको आहे उते असांजा उहिदेदार आहिनि ऐं KPK में बि असांजा दोस्त कुझु आहिनि उते। उन सां गॾु असांजो ईअं ई मां अॻु में तव्हांखे अर्ज़ु कयो त जंहिं ज़िले में मसइलो थिए थो असां उते पाण नथा पहुची सघूं त उते असां उन ज़िले जे उहिदेदारनि खे फ़ोन कंदा आहियूं, उहे दोस्त अची उन सां मिली करे उन जो मसइलो हल कंदा आहिनि। इवन एतिरे ताईं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजा 12 मुल्क में 4 मुल्कनि में बि असांजा यूनिट खुलियल आहिनि, दुबई में, शारजा में, सऊदी अरब में, इटली में, उते बि असांजा यूनिट आहिनि, उते बि असांजा दोस्त कमु कनि था
ऐं उते बि जेकॾहिं उन्हनि सां को मसइलो मसाइल थिए थो त उहे दोस्त उनजी मदद कनि था। अच्छा, तव्हां ये जेकी तंज़ीम आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो हिकिड़ो इंसानी ख़िदमत जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। तव्हां जे मुआशिरे में जॾहिं इहो कमु कयो था, इन कम दौरान तव्हांखे के तकलीफ़ूं अचनि थियूं? हिन जेको असांजो सिस्टम आहे, असांजो मुआशिरो आहे, ऐं जेकॾहिं तव्हां हिन सिंध सूबे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि कोने कोने में वञो था या मुल्क जे ॿियनि सूबनि में, हे कमु कंदे तव्हांखे केतिरी दुश्वारी पेश अचे थी? हाणे कमु जेको असां शुरू कयो आहे उहो त असां पंहिंजो हिकिड़ो दिलि लगन सां कयो आहे, पर उन सां गॾु काफ़ी जॻहनि ते इन तंज़ीम जी मुखालफ़त बि थिए पई। कुझु अहिड़ा माण्हू आहे पुछनि पिया त भाई तव्हांखे तंज़ीम खोलण जी ज़रूरत कहिड़ी आहे। उन लेवल ते असां उन्हनि खे इहो ई चऊं पिया त भाई असां ही पाण में गॾु थियूं था ऐं वेलफेयर तंज़ीम आहे। जिथे जिथे मसइलो थिए थो असां उन माण्हुनि जी वेलफेयर कयूं था। बाक़ी हाणे ॻुरा इलाइक़नि में वञूं था, वाक़ई ज़ाहिर ॻाल्हि आहे त किथे तकलीफ़ महसूसु थींदी हूंदी, किथे मुखालफ़त हूंदी, पर असां ही जेको कमु कयो आहे, जेकी असां शुरूआति कई आहे, मां हमेशह हिकिड़ो शेर चवंदो आहियां त बुलेदिन अज़म कयो आहे, कोई मिटाए न सघंदो। हीअ असांजो हिकिड़ो अज़म आहे। बुलेदिन अज़म कयो आहे, कोई मिटाए न सघंदो। असां अॻिते विख वधाई आहे, कोई हटाए न सघंदो। पंहिंजी जुरियत सां कमु कयो आहे। इंशाल्लाह असां केतिरी बि तकलीफ़ अचे, केतिरी मुखालफ़त अचे, असां हलंदा रहंदा। अच्छा, आख़िर में जेके बि असांजे मुल्क में बुर्दी बुलेदी जेके ज़ातियूं आहिनि, उनखे तव्हां हिन जेका प्लेटफॉर्म खे वधीक फाल करण लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो त हिन प्लेटफॉर्म ते अचनि ऐं तव्हां सां बांह बेली थियनि? उहे जेके भलाई जा कम बि करणु, चाहे उहो तालीमी कमु हुजे, सिहत जो कमु हुजे या कंहिं ॿिए इंसान जी ख़िदमत हुजे, तव्हां उन्हनि खे कहिड़ो आख़िर पैगाम ॾियणु चाहींदा? अलाह सभ खां पहिरियों त मां पंहिंजे उन्हनि मोज़िन खे, सभ खां पहिरियों जेके असांजा सरदार साहिबान आहिनि, मां उन्हनि खे मुतबाना गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे क़बीलनि में जेके मसइला आहिनि, पंहिंजे इलाइक़े में जेके मसइला आहिनि, उन्हनि खे संजीदगी सां हल कराइनि। उहे मसइला हल थियण खां पोइ मां उन खां पोइ असांजी क़बीले में जेतिरा ऑफिसर आहिनि, उहे असांजा सेक्रेटरी बि आहिनि, उहे असांजा जेके एसपीस बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि, वकील बि आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करनि था। उन्हनि सां असां मिली बि चुका आहियूं। उन्हनि खे बि मां मुतबाना गुज़ारिश कंदुसि त जिथे जिथे पंहिंजे माण्हुनि जा मसाइला थियनि, उन्हनि सां पंहिंजे इख़लाक़ी ऐं पंहिंजी बिरादरी जी मोहबत लेवल ते उन्हनि सां कोऑपरेशन कनि ऐं उन सां गॾु असां सां हिन तंज़ीम में राब्ते में रहनि ऐं बाक़ी बि जेके दोस्त आहिनि उहे बि राब्ते में रहनि त जेको हीअ असां मशल ॿारी आहे, हीअ जेको ॾीओ ॿारियो आहे, उहो असां आख़िरी पाए तकमील ताईं पहुचायूं त असांजे पाण में जेके रहियल दोस्त बि आहियूं उहे गॾु थी करे हिकिड़े मज़बूती सां उहो जेको झंडो खयो आहे असां उन खे पाए तकमील ते पहुचायूं। आख़िरी में मां हिकिड़ो उर्दू जो शेर यादि अचे थो, हीअ जॾहिं असांजो काफ़िलो ठहंदो, हीअ जॾहिं असांजो ग्रुप ऐं हीअ असांजी जेको आहे तमामु क़बीला जेके आहिनि असांजा गॾु थींदा, त उन शेर सां मां पंहिंजी पुॼाणी कंदुसि त जब अपना काफ़िला अज़म व यकीन से निकलेगा, जहाँ से चाहेंगे रास्ता वहीं से निकलेगा। जब अपना काफ़िला अज़म व यकीन से निकलेगा, जहाँ से चाहेंगे रास्ता वहीं से निकलेगा। वतन की मट्टी मुझे एड़ियाँ रगड़ने दे, मुझे यकीन है कि चश्मा यहीं से निकलेगा। मेहरबानी। ये हुआ बुलेदी इताद सूबे सिंध जा सदर ताज मोहम्मद बिजराणी, जे काफ़ी सालनि खां हिकिड़ो बुलेदी इताद बि जोड़ियो आहे ऐं उन इतिहाद जेकी हिकिड़ी तंज़ीम आहे उन जे प्लेटफॉर्म तां उन्हनि कोशिशि कई आहे त जेके बुर्दी बुलेदी बिरादरियूं आहिनि उन्हनि खे इकठो कयो वञे ऐं जिते बि सिंध समेत मुल्क जे ॿियनि सूबनि में इहे जेके बिरादरियूं रहनि थियूं उन्हनि सां को मसइलो मसाइल आहे त उन्हनि कोशिशि कई आहे त उन जा उहे मसइला मसाइल हल कनि ऐं मामूलाती ज़िंदगी में कॾहिं जेकॾहिं उन्हनि खे कंहिं शइ जी मदद जी ज़रूरत पए थी त इहे हिन प्लेटफॉर्म तां जेको आहे त कोशिशि रही आहे हिन इताद जे अॻुवाणनि जी त उन्हनि जी जेको आहे त मदद करणु। ख़ासि तौर ते उन्हनि जेको आहे त हिकु दफ़ो ॿीहर इन बिरादरियुनि खे ते ज़ोर रखियो त इहे बिरादरियूं जेको आहे त इन प्लेटफॉर्म ते जेको आहे त गॾिजनि ऐं कोशिशि करनि ऐं उन खां अलावा उन हिकिड़ी मोतबाना गुज़ारिश बि कई उन्हनि जेको आहे बिरादरियुनि जे जेको सरबराह आहिनि, सरदार आहिनि, चङा मुड़ुस, ऐं उन्हनि खे हिकिड़ी गुज़ारिश कई त जेकी तव्हांजी बिरादरियुनि में ऐं इलाइक़े में जेके मसइला मसाइल हलंदड़ आहिनि कोशिशि करे उन्हनि जेको आहे मसइल मसाइल खे जेको आहे हल कयो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, हैदराबाद।